अज इन्ही कोरोना बीमारी जेका पूरी दुनिया में आलम इस्लाम में फैलजी वही है, यो सिर्फ असांजे बदआमाली जो नतीजो है, पांजे अमलन ऐं पांजे करतूतन जो नतीजो है। मुझा सोना छा सबब है जो असा नमाज़ुन के छड़े दिनो, अल्लाह के ज़िक्र के छड़े दिनो, खुदा के कुरान के छड़े दिनो, रसूल की शरीयत के छड़े दिनो, उन जे अहकामन ऐं हदीसुन के छड़े दिनो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के फरमान के छड़े दिनोसी, उन जो फरमान बुद्धि अणबुधो करे छड़ियोसी, ऐं खुदा वहदहु ला शरीका जे जो आवाज़ हय्या अल सलाह हय्या अल फलाह जो आवाज़ पे आयो, मगर असी मुसलमान हिकड़े कन खां बुधी ऐं बे कन खां वो कढी छॾियो पिया। मुसलमान असी ॿियनि खे छो चऊं, असी पंहिंजो पाण खे मुसलमान चऊं जो हे सभु असांखे पंहिंजे अमलनि जी शामत आहे, अमलनि जो नतीजो आहे, उन जो इहो सबक़ु आहे जेको तव्हां असां अॼु भोगे रहिया आहियूं। मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा मिठा भाउ, दुआ घुरो त अल्लाह रब्बुल आलमीन शल पंहिंजे करम जी निगाह फरमाए, अल्लाह पंहिंजो रहम ऐं करम नाज़िल फरमाए। दुरूद शरीफ मुझे साईं जे मथां सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीना सल्ले अला मुहम्मदिन। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जी ज़ात इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ईमान वारो अल्लाह जी ज़ात खां डिजो, आमिनू व इहे ईमान वारा जन जे लाइ अल्लाह साईं जल्ल शानो फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनु आमिनू बिल्लाह, ऐ ईमान वारो ईमान वरी आणियो, ईमान वरी आणियो। बार बार अल्लाह साईं जल्ल शानू जो हुक्म आहे त तव्हां जे चइबो ईमान में खोटी आहे, तॾहिं त अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त ईमान वारो ईमान वरी आणियो, ईमान वरी आणियो। ओ मुझे आका जा ग़ुलाम, आका जा परवानो, दुआ कयो त अल्लाह ताला असांखे ईमान जी दौलत नसीब फरमाए, ईमान जी सलामती नसीब फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हां सभिनी मुसलमाननि खे महबूब जो सचो ग़ुलाम महबूब करीम जी शरीयत जे मथां हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हे सभु कुझु जो कुझु दुनिया जे अंदरि थी रहियो आहे, असांखे पंहिंजे अमलनि ऐं शामतुनि जो नतीजो आहे जेको असां तव्हां दुनिया जे अंदरि भोगे रहिया आहियूं। ओ मुंहिंजा सुहिणा जीरा भाउ, पर जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जी ज़ात बाबरकात जो ख़ासि असांजे मथां ईअं सम्झो त ॾमर आहे, ही कहर आहे जेको असां मुसलमाननि जे मथां नाज़िल आहे। तो मुंहिंजा सुहिणा भाउ, मुंहिंजे दिलबर हबीब जा दीवानो, अल्लाह साईं जल्ल शानो जे दर ते अची गिरियो कयो, पंहिंजे अखियुनि मां आब ऐं नीर हारे ऐं पंहिंजे पेशानियुनि खे घसाए हक़ीक़ी मालिक खे राज़ी कयो। जो मुंहिंजा सुहिणा, जंहिंजे करे मुंहिंजा सुहिणा काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ बिही वञे, मस्जिद नबवी में निमाज़ खां माण्हू कासिर रहिजी वञनि। ओ मुसलमान, इहो छा, इहो ॾमर न आहे त ॿियो छा आहे? ओ मुंहिंजा दा, ओ मुंहिंजा मिठा भाउ, कोशिशि कयूं त असां पाण गॾिजी करे अल्लाह साईं जल्ल शानो खे राज़ी कयूं। ईमान वारा आहियूं, मुसलमान आहियूं, कलमे शरीफ़ जे पढ़ण वारा आहियूं, पर मुंहिंजा सुहिणा, जेकॾहिं हे हालात जेके तव्हां ॾिसो था, दुकान बंदि लॻा पिया आहिनि, उन जे बावजूद बि गवर्नमेंट ॾंडो खयो आहे त बाबा को किथे न बीहे। असीं मुसलमान हूंदे करे मुंहिंजा सुहिणा 10-20 ॼणा फाटकनि ते हेॾे होॾे बीहूं था। अरे ख़ुदा जा बाना, उहो रोई रड़ी मस्जिदुनि में पहुच, अल्लाह जे आॾो सर्व सुजूद थी, ख़ुदा जे आॾो पंहिंजे पेशानी खे झुका त मन करीम रब परची पवई, पोइ मलहुल फौला फलहुल कुल, जंहिंजो रब तंहिंजो सभु। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा मिठा अज़ीज़ भाउ, मुंहिंजा दिलबर भाउ, हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हेॾे तवज्जो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़ो शख़्स वफ़ात करे वियो, जान छॾे वियो।
दुनिया वारा उनखां बेज़ार हा, दुनिया वारा मिट माइट अज़ीज़ रिश्तेदार उनखां बेज़ार हा। वनी किन्ने ढेर ते उनखे उछलाया। या अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालु जी ज़ात हज़रत मूसा कलीमुल्लाह के फरमायो, आए मुझा प्यारा नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह उथी मुझो फलाणो दोस्त फलानी जाए ते पियो ते उनखे खण उनखे गुस्ल भी करा, कफन भी पाराइस, जनाज़ा नमाज पढ़ाए वनी दफन कराइस। सुभान अल्लाह। जेका दुनिया वारा बेज़ार, जेका मित्र माइट अज़ीज़ रिश्तेदार बेज़ार हा, ओ मुझे आका जा परवानो हबीब जा दीवानो हबीब जा अल्लाह अल्लाह अल्लाह। सैयदना मूसा अलैहिस्सलाम गोली दे उन किन्ने ढेर ते जो आयो ॾिठई त वाकई हिकिड़ो अल्लाह जो बानो आ। रब करीम जे निहारे आसमाननि ते चवे तो मौला हिन ते कीअं परची पए, सुभान हिन अल्लाह। ते राज़ी कीअं थी पए। अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालु जी ज़ात इल्हाम के ज़रिए पंहिंजे प्यारे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह सां मुखातिब थियो, ऐ मुंहिंजा प्यारा नबी मूसा कलीमुल्लाह ॻाल्हि ॿुध, वाकई हे गुनाहगारा सयाकारा बदकारा अमलन में कोतायूं वधसि, पर जॾहिं तौरेत पढ़ंदो हो तौरेत में मुंहिंजे आख़िरी नबी हज़रत दिलबर हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम आमना जे लाल इमामुल अंबिया दिलबर हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो नालो मुहम्मद ईंदो हो त हे पंहिंजे चपन ते रखी करे अखियुनि ते लाहींदो हो। पोइ जेको मुंहिंजे महबूब जे नाले जी इज़त करे, मुंहिंजे महबूब जे नाले खे सुञाणे त मां अल्लाह उनखे कीअं छॾियां। अल्लाह। ओ मुसलमान, अॼु असां मुसलमान हूंदे मुसलमान सदाईंदे रसूलुल्लाह जा ग़ुलाम सदाईंदे मुंहिंजा सोना पंहिंजे गिनाहनि जा पंहिंजा अंबार त ॾिस, पंहिंजे गुनाहनि ॾे पिछे मांत कर। ओ मुसलमान अज़ीज़ बाहे, हे दुनिया अरे एक दिन मरना है, आखिर मौत है, कर ले जो करना है, आखिर मौत है, आगा अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का पल की खबर नहीं। दुनिया इन जिंदगी जी हयाती जी का भी मुझा सुना गारंटी कोने, हिकिड़े ॼाणे ज़रूर मरणो आहे, इन कलर वारी ज़मीन में सुम्हणो आहे। ओ मुसलमान, जो कुछ करो तई पान सां गॾु अमल सालिया कर, नेकीअ वारा अमल कर, नेकीअ वारा कम कर। हे तरे त मुसीबतूं, हे तरे त परेशानियूं असां मुसलमाननि खे ॾिसणी थियूं पवनि, पर मुंहिंजा सुना हुज़ूर जा ग़ुलाम बि हुजूं, हुज़ूर जा परवाना बि हुजूं, हुज़ूर जे मथां कलमे शरीफ़ जे पढ़ण वारा बि हुजूं, आका जा ग़ुलाम बि हुजूं। मुंहिंजा सुना उन महबूब करीम जी ज़ात जंहिंजो रब करीम फरमायो आहे त इहो मुंहिंजो हबीबुल्लाह हुआ, आओ हज़रत मूसा कलीमुल्लाह हुआ, नूह नजीउल्लाह हुआ, हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह हुआ, इस्माइल ज़बीउल्लाह हुआ, पर मुंहिंजो दिलबर मोहम्मद मुंहिंजो हबीबुल्लाह हुआ। सुभान अल्लाह। उन महबूब जे ग़ुलामनि जे मथां अॼु केॾा इम्तिहान आहिनि, केॾियूं ॻाल्हियूं आहिनि। मुंहिंजा सुना दुकान बंदि लॻा पिया आहिनि, परेशानी जो आलम लॻो पियो आहे, हर मुसलमान खे परेशानी लॻी पई आहे। ओ मुसलमान, ईअं सम्झ जे इंडिया जे अंदरि मुंहिंजा सुना कश्मीरी मुसलमाननि जा नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार कुचलजी विया, गाॾियुनि जे हेठां अची विया। मुंहिंजा सुना मस्जिदूं तबाह थी वियूं, मस्जिदुनि खे बर्बाद माज़अल्लाह कयो वियो, शहीद कयो वियो, उनखे ड्राथो वियो आहे, क़ुर शहीद कया विया, बर्मा जे मुसलमाननि जे मथां क़त्लेआम थी वियो आहे। ओ मुसलमान, हे ॾमर न आहे त ॿियो छा आहे जो असां मुसलमान सम्झूं ई कोन था। अॼु असां मुसलमान मुंहिंजा सुना ज़िना जे कढ घणा, मुंहिंजा सुना शराब जे कम जे अंडे ॾेर घणा, बेहयाई जे कम असां जा उरू, मुंहिंजा सुना व्याज जा कम असां में, ज़िना जा कम असां में, शराब जा कम असां में, बेहयाई जा कम असां में। ओ मुसलमान, तॾहिं त काबतुल्लाह जो तवाफ़ बि रुकिजी वियो आहे, मस्जिद नबवी जी नमाज़ रुकिजी वई आहे। अॼु इहो आलम आहे जो असांजे सिंध जे अंदरि मस्जिदूं बंदि लॻियूं पियूं आहिनि, जुमे जे नमाज़ पढ़ण वारा ई 2-3 माण्हू मौजूदु आहिनि। ओ मुसलमानो, हे छा आहे? हे असांजे गुनाहनि जो अमल आहे, पंहिंजे मुंहिंजा सुना कयल ख़ताउनि जी जेको रब करीम जी ज़ात जेका असां तव्हां मुसलमान खे सज़ा ॾेई रहियो आहे। मुसलमानो, हे वक़्तु अथव, टाइम अथई अल्लाह जे आॾो सर्व सुजूद थी, माफ़ी जो तलबगार थी, त मन करीम रब करीम जी ज़ात असां तव्हांखे माफ़ी अता फ़रमाए। ओ मुंहिंजा सुना, हे गुनाहनि जा अंबार जॾहिं वधी वेंदा आहिनि, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था, पोइ गुनाहनि जी जॾहिं कसरत
इज़त थी वेंदी आहे, बेहयाई उरूज ते थी वेंदी आहे, गिला गीबत उरूज ते थी वेंदी आहे, व्याज उरूज ते थी वेंदी आहे, ज़िना उरूज ते थी वेंदी आहे, शराब उरूज ते थी वेंदो आहे। अरे गुनाह जा कम वधी वेंदा आहिनि, तॾहिं असां खां रब नाराज़ थी पवंदो आहे। पोइ जॾहिं रब करीम नाराज़ थींदो आहे, पोइ रब करीम पंहिंजे ॿारनि जो रिज़्क़ न छिनंदो आहे, रोज़ी न छॾींदो आहे त मां पंहिंजे ॿारनि जी रोज़ी छिनियां। मुंहिंजा सुना इहो फ़ैल जेको तव्हां असांजे अखियुनि सां ॾिसो था, इहो असांजे मथां मुंहिंजा सुना दाख़िल थींदो आहे, मंज़ूर थींदो आहे। जो मुंहिंजा सुना बेमुदाइतूं बरसातूं नाज़िल थींदियूं आहिनि, मुंहिंजा सुना फ़सलनि जा फ़सल तबाह थी वेंदा आहिनि। अल अमान वल हफ़ीज़, अलाह जे दरबार में दुआ घुरो त अलाह साईं जल शानहू पंहिंजे अमन हफ़ाज़ में रहे। अलाह ताला असां तव्हांजे मथां पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमाए। मुंहिंजा सुना कोशिशि कंदा कयो हे जेको दुनिया जे अंदरि वायरस फैलियो आहे, अलाह साईं हर मुस्लमान खे कलमे शरीफ़ जे पढ़ण वारे खे इन मुज़ी मर्ज़ खां बचाए, पंहिंजे नंढड़नि ॿारनि जे मथां बि कंट्रोल कयो, उन्हनि खे घरनि में महफ़ूज़ रखो। ऐं मुंहिंजा सुना ख़ुसूसन जेके कुरान आहिनि उहे बि एहतियात कनि, पंहिंजे घरनि में रहनि, महदूद रहनि। मुंहिंजा सुना अजरबा एॾी त गंदी ऐं किनी बीमारी आहे त अलाह ताला पंहिंजो करम फरमाए, ॿियो को वसीलो कोन्हे। अरे जे हज़रत आदम सफ़ीउल्लाह ख़ुदा ताला 350 साल अल्लाह जे दरबार में दुआ घुरई, रुनो ज़ारो ज़ार रुनो, पोइ 350 साल रुनो। रब फरमायो त आदम दुआ क़बूल कान थींदई, हलिया त मां रब ॾस ॼाए, उहो ॾस क़बूल कर ऐं ईअं कर त मां रब तुंहिंजी दुआ क़बूल फरमाए। ख़ुदा ताला फरमायो त अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन व अली व फातिमा वल हसन वल हुसैन। ओ मुंहिंजा प्यारा आदम सफ़ीउल्लाह, मां रब करीम जे प्यारे महबूब मोहम्मद करीम जो वसीलो वठी दुआ घुर, हज़रत मौला अली जो वसीलो दुआ वठी घुर, हज़रत बीबी सैयदा तैयबा ताहिरा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो वसीलो वठी दुआ घुर, इमाम हसन हुसैन जो वसीलो वठी दुआ घुर त मां रब तोखे माफ़ करे छॾियां। सुभान अल्लाह।